to Time News Studios. You are watching 10 PM Bulletin. सिंध में कोरोना वायरस खां पोइ डेंगी वायरस कर खयो 24 कलाकनि दौरान 39 केस आहे। कराची में सभ खां वधीक 35 केसिस जी तस्दीक। ॿियनि ज़िलनि में बि 4 केस रिपोर्ट थिया। हलंदड़ महीने सूबे में डेंगी केसिस जो अंग 620 थी वियो। मच्छरमार स्प्रे न थियण सबबि ईंदड़ महीने केस वधण जो ख़दशो ज़ाहिर। I move this resolution to the House. Those who are for the resolution may say aye, and those who are against may say no. Ayes have it, and the resolution is carried unanimously. सिंध असेंबली आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ ऐं पुलिस सां ॿधी जे इज़हार वारा ठारा इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरिता। पीपल्स पार्टी MPA महमूद आलम जामोट ओपोज़िशन जे गोड़ में बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ ठहराउ पेश कयो। ओपोज़िशन तरफ़ां स्पीकर जी डाइस जो घेरा ऐं नारेबाज़ी। मुतहदा ऐं PTI जा मेंबर्स वॉकआउट करे विया। ठहराउ में आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस खे रद्द कंदे चयो वियो आहे त डिंगी ऐं बुंडाड़ ॿेट सिंध जी मिल्कियत आहे। वफ़ाक़ी हुकूमत ॿेटनि ते कब्ज़े लाइ गैर आइनी तरीक़े सां आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस जारी कयो। सिंध असेंबली हुकूमत ऐं सूबे जो अवाम ऑर्डिनेंस खे रद्द करे थो। पुलिस सां ॿधी जे इज़हार लाइ मंज़ूर थियल ठहराउ में सिंध सरकार ऐं आर्मी चीफ खां कराची वाक़े जी शिफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो। सदर ने इसकी अप्रूवल जो जहाँ तक मुझे पता है 29 अगस्त को दे दी थी। गजट के 2 सितंबर को ऊपर मीडिया पे आता है, सोशल मीडिया पे आता है, हर एक देखता है। देखते ही पूरी सिंध सरापा एहतजाज। हुकूमत सिंध पहले उस पर अमल कर चुकी है, लेकिन इस रेजोल्यूशन के बाद आपने हमारे हाथ और मजबूत कर दिए। आप लोगों ने आज पावर दिया, हम और ज्यादा ताकत से लड़ेंगे, इस ऑर्डिनेंस को रिजेक्ट कराएंगे। ये जो आइलैंड्स हैं, ये तो टेरिटोरियल वाटर्स नहीं, हमारे इंटरनल वाटर्स में है। ये सब समंदर के ऊपर और समंदर के नीचे सूबे की मिल्कियत है। एक साहब इज्जत है, मुझे उनके लिए नाम नहीं लूंगा, सूबे में एक आला ओहदे पे फायज है हमारे, कहते इसमें परेशानी की बात है। ये जज़ायर हम इस्लामाबाद तो नहीं उठा के ले जाएंगे, ले जाओ, हिम्मत है 1 इंच जमीन का इधर से ले जाने की। कैप्टन रिटायर्ड सफ़दर मामले ते सिंध पुलिस ते दबाव विझी कूड़ो केस दाख़िल करायो वियो। जांच में ख़बर पइजी वेंदी त गिरफ़्तारी कंहिं कराई। वरी वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबली में ख़िताब। मुराद अली शाह चयो त तारीख़ में पहिरियों भेरो पुलिस सां अहिड़े क़िस्म जो वर्ताव थियो आहे। ऑफिसर्स ते दबाव विझंदड़ खे यादि रखणु घुरिजे त सिंध कॉलोनी न आहे। असां सिंध पुलिस सां गॾु आहियूं। सिंध जे बेटनि वारे मामले ते बि मुराद अली शाह जो वफ़ाक़ खे वाज़े पैगाम। सिंध चवणो हो त वफ़ाक़ी हुकूमत जी आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। ॿेट त छा हिमत अथव त सिंध जो 1 इंच बि इस्लामाबाद मुंतक़िल करे ॾेखारियो। 3 आहियूं हिते मेंबर, उन्हनि मां हिते सिंध जे इशू ते मां अकेलो बीठो आहियां हिते हिकिड़ो। हिन रेज़ोल्यूशन जी मां मुकमल हिमायत कयां थो। मूंखे इहा बि ख़बर आहे हिन तकरीर खां पोइ उते पंहिंजी पार्टी जो ज़ोर बि पवंदो, इहा बि मूंखे ख़बर आहे। हीउ पंहिंजो मौक़िफ़ वापसि वठण जे लाइ बि चवंदा, पर मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त सिंध धरती जे पाणी जे फुड़े जी बि असीं हिफ़ाज़त कंदासूं ऐं सिंध धरती जे फुट जी बि असीं हिफ़ाज़त कंदासूं। PTI MPA शहरियार शहर बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ ठहराउ जी मुखालफ़त में वॉकआउट ख़त्म करे ऐवान में वापसि अची वियो। पीपल्स पार्टी ऐं GDA मेंबर्स तरफ़ां डेस्क वॼाए शहरियार शहर जी आजियां। PTI MPA चयो त सिंध असांजी माउ आहे। सूबे जे बेटनि ते कब्ज़े ऐं आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ ठहराउ जी हिमायत कयां थो। ख़बर आहे त पार्टी तरफ़ां मूं ते दबाव वधायो वेंदो, पर जेसिताईं ज़िंदा आहियूं धरती जी हिफ़ाज़त कंदासीं। GDA MPA नुसरत ज़हर अब्बासी चयो आहे त सभिनी खे ख़बर आहे त पीपल्स पार्टी हुकूमत वफ़ाक़ खे ॿेट लिखी ॾिना। असेंबली में साबित कंदासीं त सूबाई हुकूमत सिंध जूं ज़मीनूं विकिणी छॾियूं। सिंध में एहतजाजनि बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत बेटनि ते कब्ज़े ऐं आइलैंड अथॉरिटी तां हथ न खयों। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद सां आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस जे क़ानूनी पासनि ते सलाह मशवरा। मुलाक़ात दौरान सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट में इल्तवा हेठि केसिस ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म तरफ़ां केसिस जे असराइते नमूने पैरवी करण ते अटॉर्नी जनरल जी साराह।
वफ़ाक़ी सरकार ओपोज़िशन मथां कैप्टन रिटायर्ड सफ़दर जे मामले ते इदारनि खे विढ़ाइण जो इल्ज़ाम मड़ी छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त कराची वाक़े बाद सिंध पुलिस जे मोकल ते वञण खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां IG सिंध जी रिहाइशगाह ते वञण मां लॻे थो त दाल में कुझु कारो आहे। ओपोज़िशन वाक़े ते अजाई वावेला कई। उहे इदारनि खे विढ़ाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। अवाम खां हिसाब वठंदो। सभिनी खे ख़बर आहे त पीपल्स पार्टी पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ कुझु बि करे सघे थी। मोरूसी सियासत जी पैदावार मरियम नवाज़ पाण खे बेनज़ीर भुट्टो समझी रही आहे। मुल्क का वज़ीर आज़म सूबे के IG को उठाएगा या वो मुल्क के मामला तय करेगा? वो मुल्क के इदारों को आज अपनी घटिया सियासत में मुलव्वस कर रहा है। किसने हुक्म दिया रेंजर को कि अगवा किया जाए IG पुलिस को? ये मामूली बातें नहीं है, ये आईन शिकनी है। तो अब आर्मी चीफ को भी सियासत के अंदर घसीटा गया। काम वफाकी हुकूमत का है, अब तफ्तीश आर्मी चीफ कर रहे हैं। ये बड़े अजीब मामला है। सुप्रीम कोर्ट इसका सुओ मोटो नोटिस ले तो इस जुर्म के ऊपर वफाकी हुकूमत बरतरफ हो सकती है। वज़ीर आज़म इस पूरे सीन से गायब है, ला तल्लक हो चुके हैं। वो कहते हैं मेरा तो उसके साथ कोई तल्लक नहीं। जो वादा उनसे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा साहब ने किया है, जब वो वादा 10 दिन का है तो हम 10 दिन कोई एक्शन नहीं करेंगे, किसी किस्म का कोई कॉल इसलिए नहीं देंगे और बड़ा बर वक्त उनकी इंटरवेंशन हुई है, उसका इंतज़ार किया जाएगा। PDM तरफ़ां IG सिंध जे मुबैना अगवा वारे मामले ते वज़ीर आज़म जी ख़ामोशी जी मज़म्मत। शाहिद ख़ाक़ान अब्बासी, एहसन इक़बाल, राजा परवेज़ अशरफ ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त वज़ीर आज़म जी नाअहली जे नतीजे में आर्मी चीफ टियाकड़े जी कोशिश करे रहियो आहे। वज़ीर आज़म तरफ़ां वफ़ाक़ खे सूबनि सां टकराव में आणण ते ॻणती आहे। जंहिं मुल्क में पुलिस जो सरबराह राति जो 4 वॻे अगवा थिए, उन मुल्क जे अवाम जो छा थींदो? ॿुधायो वञे त रेंजर्स खे कंहिं हुकुम ॾिनो त IG खे अगवा कयो वञे। वज़ीर आज़म सिंध जे वॾे वज़ीर या IG सिंध सां राब्तो करे पिए सघियो, पर हू ख़ामोश रहियो। लॻे थो वफ़ाक़ी सरकार रिथाबंदी तहत मुल्क में डफेड़ पैदा करणु घुरे थी। आर्मी चीफ बहितर नमूने मुदाख़लत कई ऐं 10 ॾींहंनि में जांच जो वाइदो कयो आहे। हाणे उन जांच जे नतीजे जो इंतज़ारु आहे। सवाल इहो पैदा थिए थो त हिन समूरे मामले में वज़ीर आज़म छो ग़ाइब आहे? सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वठे त हुकूमत ख़त्म थी सघे थी। कराची में IG ऐं एडिशनल IG खे यकमाल बणाए कैप्टन रिटायर्ड सफ़दर ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो। जे जांच जे तरीक़ेकार में क़ौम खे फासाए पियो वञे। असांजे अॻियां सूरत-हाल वाज़े आहे। ओपोज़िशन इतिहाद PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त सिंध पुलिस आर्मी चीफ तरफ़ां ऐलानियल जांच जो इंतज़ारु करे रही आहे। पुलिस जो रद्दअमल ॿुधाए थो त वाक़े जो ज़िम्मेवार केरु आहे। जॾहिं को इदारो हदूं ओरांघे ॿियनि जे मामलनि में मुदाख़लत करे त सूरत-हाल ख़राब थी वेंदी आहे। नवाबशाह में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान मुतालबो कयो त सूबाई हुकूमतनि खे वधीक बाइख्तियार बणायो वञे त जीअं उहे पंहिंजा वसीला अवाम जी भलाई लाइ इस्तेमालु करे सघनि। सिंध ऐं बलूचिस्तान जा ॿेट मक़ामी माण्हुनि जी मिल्कियत आहिनि। उन्हनि ते कब्ज़े खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। कराची में कैप्टन रिटायर्ड सफ़दर ऐं IG सिंध जे वाक़े खां पोइ PTI हुकूमत ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त दाख़िल। एडवोकेट मोहम्मद हुसैन आर्टिलरी थाणे ते ॾिनल दरख़्वास्त में ॼाणायो त IG सिंध खे हिरासां करे कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे ग़ैर क़ानूनी तौर ते गिरफ़्तार कयो वियो। वाक़े जे ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत आहे। PTI अॻवाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लाहौर जी एहतसाब अदालत नवाज़ लीग के सदर शहबाज शरीफ के जेल में कानून मूजिब सहूलतूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत शहबाज शरीफ जी मेडिकल हिस्ट्री मूजिब खेसि सहूलतूं ॾियण जो हुकुम ॾींदे चयो त ओपोज़िशन लीडर खे मैट्रेस, कुर्सी, घर जो खाधो ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं वञनि। कोरोना केसिस में वाद बाद वफ़ाक़ी हुकूमत ॿीहर लॉकडाउन जो इशारो ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार फैसल सुल्तान जो चवणु हो त कोरोना जी वबा ॿीहर उभरी रही आहे। ईंदड़ 2 हफ़्ता ख़ासि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फैसल सुल्तान चयो त पाबंदियुनि ऐं कारोबार बंदि करण खां बचणो आहे त SOPs ते सख़्ती सां अमल करणो पवंदो। जेकॾहिं SOPs ते अमल न कयो वियो त कारोबार ऐं सनतूं बंदि कयूं वेंदियूं। गिलगित बल्तिस्तान जे अवाम जे हक़नि जो तहफ़ुज़ करणो आहे। चूंडुनि में अवाम पीपल्स पार्टी खे वोट ॾिए त जीअं इक़्तिदार में अची अवाम खे ख़ुशहाली ॾियूं। महांगाई सूदो ॿियनि मसइलनि जो हल रुॻो पीपल्स पार्टी वटि ई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम दौरान स्कर्दू में कारकुननि खे ख़िताब। जियालन रक़्स ऐं नारेबाज़ी सां बिलावल भुट्टो ज़रदारी जी आजियां बि कई।
कराची के इलाके गुलशन इकबाल में धमाको, 5 ॼणा मारिजी विया, 20 खां वधीक ज़ख़्मी। धमाके सां इमारत जो अध खां वधीक हिस्सो टही पट पइजी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध नोटिस वरितो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं कमिश्नर कराची वाक़े वारे हंधि पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। DG रेंजर्स चयो आहे त शुरूआती तौरु लॻे थो त धमाको गैस सिलेंडर जो आहे। इमारत खे ख़ाली करायो वियो ऐं मलबे में दॿियल माण्हुनि खे बि कढियो वियो आहे। कराची में ताज़नि बरसातुनि दौरान सिंध असम्बली जी नई इमारत खे वॾो नुक़सानु। अरबे रुपयनि जी लाॻत सां तयारु कयल इमारत जा केतिरा ई हिसा मुतासिर। इमारत जे छितियुनि ऐं भितियुनि खे बि बरसाति नुक़सानु पहुतो। नई इमारत में बिजली सूदो ॿियो सिस्टम गैर फ़ाल हुजण सबबि पुराणी इमारत में इजलास जी कार्रवाई हलाई वई। छाछरो भरिसां छिते कुते जी ॾाढ़ियल नौजवान दम ॾेई छॾियो। ॻोठ ओडाणी में 20 ॾींहं अॻु नौजवान रफ़ीक ॾहोच खे कुते चके ज़ख़्मी कयो हो। नौजवान अस्पताल मां वैक्सीन कराइण बदिरां घर वेही रहियो हो। इलाइक़े वासियुनि पारां कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो। ऐं पीरगोट में बीमार धीउ खे दवा वठी ॾियण जो मुतालबो ॾोह बणिजी वियो। ज़ालिम मुड़ुस जो ज़ाल ते वेश्याणो तशद्दुद। ॻोठ झलोजी वासिण पोपड़ी शेख दायो आहे त संदसि मासूम धीउ केतिरनि ॾींहंनि खां बीमार हुई। मुड़ुस ग़ुलाम अली खे दवा वठी ॾियण जो चयो त हुन तशद्दुद जो निशानो बणायो। नोटिस वठी इंसाफ़ ॾियारे वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।